असांखे मानी कान ॾींदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि। असांखे मानी कान ॾींदा आहिनि। असां हिकु वेलो खाईंदा आहियूं, हिकु वेलो बुख ते वेठा हूंदा आहियूं। असां माल बंद ते विहाईंदा आहियूं। असांखे मुसाफ़िरनि खे कोन ॾींदा आहिनि। असां बि आहियूं बोर्ड जा मुयल, हूअं सिक कान लॾे आया आहियूं। असां बुख ते उञ ते वेठा आहियूं हिते बंद ते। जेको अथव ॾेई वञो असांखे ख़ुदा जे वास्ते। असां ग़रीबनि खे मुसाफ़िरनि खे असांखे ख़ुदा जे वास्ते ॾेई वञो। अच्छा, तू अॼु मानी खाधी आहे? मानी बि न ॾींदा आहिनि, न पाल ॾींदा आहिनि, न कुझु ॾींदा आहिनि। ग़रीब आहियूं, असांखे न जुती आहे पेर में, न कुझु आहे। असां बोर्ड मां निकिरी आया, माल कढी आया, परे आहे। ग़रीब आहियूं असां सभु आहे न, न कको आहे घर ते, न लही आहे, न लकुण। असांखे कुझु बि न ॾिनो अथऊं, न लटो ॾिनो अथऊं, न पाल, न कुझु सभु आहे न ॾिनो अथऊं, न मानी था ॾियनि, न ग़रीब आहियूं असां बोर्ड मां निकिरी आया। कुझु नथो मिले, हिकु वेलो खाईंदा आहियूं, हिकु बुख ते वेलो हूंदा आहियूं। असांखे मिले सौदा सौदो मिले, पाल ॿार मिलनि, चंपल वंपल मिलनि, हर शइ मिले। असां ग़रीब आहियूं ॾाढा। असांजी बकरी बीमार थी, दवा वठी ॾियो, इमदाद ॾियो, दवा वठी ॾियो बकरियुनि जी। अच्छा, बकरियूं तो घणियूं आहिनि, केतिरियूं बीमार थी? बकरियूं असांजी साईं खोड़ बीमार आहिनि, 15-20 बीमार। कुझु बि न मिलियो आहे, घर ॿुॾी विया, असांजा माल ॿुॾी वियो, कुझु बि न मिलियो आहे असांखे। अञा ताईं न खीवो मिलियो आहे, न तड़पाल मिली आहे, कुझु बि न। असां ग़रीबनि खे कुझु बि नथा ॾियनि। असांजो घर बि किरी पियो आहे। असांखे कुझु बि नथो मिले। हिकु खाईंदा वेलो बसि। अबा जीअं तव्हां नंढड़नि जा इंटरव्यू ॿुधो, इहे वीचारा हिते वेठा आहिनि, सफ़ा ग़रीबनि खे खाइण पीअण लाइ कुझु बि न आहे। जा घर साम्हूं किरी पिया अथनि, कचे वेठा आहिनि, लॾे आहिनि, हिते वेठा आहिनि, कचे वेठा लॾे आहिनि, हिते वेठा आहिनि। हिते थोरा आरती मां छपर वपर आया, उहे बि हिन जा मींहं ते किरी पिया आहिनि। हिन जो माल सॼो ॾींहुं उस में वेठो आहे। इन खां पोइ हिन वटि को बि माना सरकारी अमलो कोन पुॻो आहे, जेको हिन जो माना फार्म भरे या माना को हिन जो सार संभाल लहे। जेकॾहिं हिन मानी टिकी अचे थी पई त उहा बि माना वाटनि जे करे या इन खां पोइ ख़ुशामद ते वञे थी। हिन ग़रीब हे सॼो ॾींहुं माल जे हवाले हूंदा आहिनि। हिते हिन खे को बि माना मानी पुॼाइण न आयो आहे। हे वीचारा हिते माल सां हूंदा आहिनि। जेकॾहिं तो पाड़ेसरी को ॻोठारो ॾेई वञे त ॾेई वञे, न त अलाह जे आसिरे। हुकूमत हिन सां को बि माना अहिड़ो कमु न कयो आहे। हे वीचारा हिते वेठा आहिनि, ख़ुदा हिन जी मदद कई वञे। जी दोस्तों, असां हींअर जेको आहे त मौजूदु हुयासीं बचाव बंद पनवाकिल ते। त हिते जेको आहे त ॿोॾि मुतासिर कुझु वेठा हुया, नंढड़ा नंढड़ा मासूम ॿोॾि मुतासिर। असां उन्हनि सां गुफ़्तगू, जेके सभु तव्हां जन जा दोस्तनि जो ॻाल्हो ॿुधो, इहे टोटल जेको आहिनि त हिते धनार आहिनि, बंद जी वट ते वेठा आहिनि। बंद सां बिल्कुलु हिन जे का बि मथां छत न आहे। तव्हां हिननि जी गुफ़्तगू ॿुधी, असां कंहिं ते तनक़ीद नथा कयूं, पर हिकिड़ो मुअदबाना अर्ज़ु कयूं था इंतिज़ामिया खे, चूंडियल नुमाइंदनि खे, जेतिरो थी सघे हिननि ग़रीबनि जी वसार मदद कई वञे त वॾी महिरबानी थींदी। पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में तव्हां पंहिंजे ई भाउ जातल सिंजातल फारूक हुसैन चाचर खे इजाज़त ॾींदा। अला निगाहबान, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। अला निगाह।